वालेकुम सामीन सुगन जी सुरहाना हाजे सुंदर समातुन चुनाव करण लाए प्रोग्राम के प्रोड्यूसर मोहम्मद यासीन चूने जो अहां जो अॼु मेज़बान अली इमरान समो हाज़िर आहियूं अहां लाए खोड़ सारिन दुआउनि सां। सुगन जो ही सरो सफ़र अहां जे समातुन ताईं पहुचे पियो असांजे अॼु के स्टूडियो इंजीनियर गुलाम मुर्तज़ा सोलंकी जे साथ ऐं सहकार सां। सामीन पंहिंजे आवाज़ जी सुगंध सां पंहिंजी समूरी हयाती अनेक समातुन के महसूस कंदड़ जीजी ज़रीना बलोच जी अॼु वरसी आहे। जीजी ज़रीना बलोच जंहिंजो असल नालो आमना हो ऐं हैदराबाद जे अलहदाद चंद ॻोठ में 1934 में संदसि जनम थियो। जीजी ज़रीना बलोच इल्म पराईंदे ई मौसीक़ी सां चाह रखंदी हुई ऐं दादी लीला खे ॻाईंदे ॿुधी राग जी हुन दुनिया में पेर पातो ऐं अहिड़ी रीति रेडियो हैदराबाद ताईं पिणु रसाई हासिल कयईं ऐं दरसो तदरीस सां वाबस्तगी बावजूद पाण राग सां रिश्तो टोड़ियाई कोन बल्कि वधीक मज़बूत बनायईं। जीजी ज़रीना बलोच राग जी तक़रीबन हर सिन्फ़ ते तबाज़माई कई पर लोक गीत ऐं सहरा संदसि ज़बान मां ॿुधंदे ईअं लॻंदो हो ॼण का माउ पंहिंजे ॿार खे लोली ॾींदी हुजे ऐं उनखे विंदराईंदी हुजे। अहिड़ो रस ऐं अहिड़ी सुगंध संदसि आवाज़ में समायल हुई। धरती जी खुशबू धरती जी सुगंध मौजूद हुई संदसि आवाज़ में। धरतीवासी जेके हुआ हिकु माउ जो हुनखे हुन दर्जो ॾिनऊं ऐं खेसि जीजी जो लक़ब पिणु ॾिनऊं। जीजी ज़रीना बलोच सिंधी खां अलावा ॿियनि ॿोलियुनि में पिणु ॻायो ऐं पंहिंजे वतन खां ॿाहिरि वञी बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे आवाज़ जी खुशबू बिखेरी। फ़न खे समूरी हयाती अर्पण जी मोट में खेसि खोड़ सारा एवॉर्ड्स जेके आहिनि वॾा वॾा एवॉर्ड्स मिलिया पर खेसि जेका मोट धरती वासियुनि पारां मिली उहा हर क़िस्म जे एवॉर्ड खां यकीनन तमामु मथां ई आहे। जे अंदरि ममता जहिड़ी सुगंध रखंदड़ ही आवाज़ असां खां जिस्मानी तौर 25 अक्टूबर यानी अॼोकी तारीख़ ते 2005 ते हमेशह जे लाइ विछड़ी वियो पर असां वटि महफ़ूज़ थी वियल ही आवाज़ हमेशह असांजे दिलनि में जेको आहे सो जीअरो रहंदो। ऐं अॼु जीजी ज़रीना बलोच जी 16वीं वरसी आहे ऐं संदसि वरसी जे मौक़े ते संदसि ख़ूबसूरत आवाज़ प्रोग्राम सुगंध जी पहिरीं पेशकश जे तौर ते शामिल कयूं था।
जे समातुनि ताईं पहुचाईंदासीं अव्हां जे ख़तनि ऐं तहरीरुनि सां तरतीब ॾिनल सिलसिलो सोचनि जी सुरहाण। जवाबुद्दीन खां बाग़ी हनीफ़ जमाली लिखे थो त दुआ नसीब खां वधीक बहितर आहे, छो त जॾहिं ज़िंदगीअ में सभु कुझु बदिलजी वञे त इंसान वटि सिर्फ़ु दुआ ई अहिड़ी शइ आहे जेका नसीब खे बि बदिलाए छॾींदी आहे। ॻोठ बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर, सरीर अहमद पंवर ऐं अमीर अहमद पंवर जी चूंड ही डायरीअ जो ख़ूबसूरत वर्क लिखनि था त आज़ादीअ सां साह खणण जी ख़्वाहिश ख़तमु न कर, ऐं दिलि हिन अज़ियतनाक दौर में जाग, सितारनि वांगुरु टिम कर, बरसात वांगुरु इश्क जी तशरीह कर, पाण खे इश्क जे हुगाह में तब्दील करे छॾ। ऐं बेगनमोरी खां मास्टर रबड़िणो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो, शाहिद अली समो ऐं शहज़ाद अली समो। अयूब खुस जी किताब अकेलाई जे आसमान तां वरतल ही सिटूं असां ॾे ॾियारे मोकिलियूं अथनि त हर वक़्तु हिजाबनि में एॾियूं न अदाऊं रख, हर वक़्तु हिजाबनि में एॾियूं न अदाऊं रख, तूफ़ान उथी पवंदा कुझु नरम निगाहूं रख, ॻाल्हियुनि जूं हड़ूं तुंहिंजूं बारिश जी हवा चहड़ियूं वेढ़े न उन्हनि में तूं सांझीअ जूं सदाऊं रख, जेका बि सज़ा चवंदे मुर्की सां क़बूलींदुसि, जेका बि सज़ा चवंदे मुर्की सां क़बूलींदुसि, पर हीअं न सलेबनि ते महबूब वफ़ाऊं रख, रस्तनि जी ज़रूरत आ शामुनि जी तलब साॻी, नई रुत जे गुलाबनि जीअं ज़ुल्फुनि जूं घटाऊं रख, हर रोज़ हवाउनि में पियो दर्द नओं विचड़े, हर रोज़ हवाउनि में पियो दर्द नओं विचड़े, वलरनि विछोड़ो आ पंछियुनि जूं पुछाऊं रख, तहज़ीब जी नई चादर भल रूह ते ओढ़े छॾ, तहज़ीब जी नई चादर भल रूह ते ओढ़े छॾ, मुंहनि जे दड़े जूं पर कुझु दिलि में कथाऊं रख। अली मोहम्मद जुड़े जो ऐं तोतो जुड़े जो लिखनि था त ॾुख उहे गुल आहिनि जेके सहराउनि में फुटनि था, ॾुख अमृत आहिनि वीरानीअ में पलजनि था, ॾुख मोती आहिनि हर आह सां टुटनि था, ऐं ॾुख दरिया आहिनि कतरा कतरा थी बहनि था। आदरा मोरी जे मोहम्मद इसाक महर, वफ़ा यार मोहम्मद महर, वली मोहम्मद महर ऐं एम सूमार महर घणे वक़्त खां पोइ असांखे यादि कंदे लिखियो आहे त फ़क़ति अल्लाह पाक जी इबादत करियो जंहिंजी इबादत सां रूहानी सुकून मिले थो। अल्लाह जी मख़लूक जी ख़िदमत करणु चङाई आहे, बाअदब बानसीब, बेअदब बेनसीब हूंदो आहे, भलाईअ जो समर भलाई आहे, सलाम करण में अगराई कयो, अमल बिना इल्म बेकार आहे, कंहिंजी दिलि न ॾुखायो। लहर खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफ़ा अब्दुल्ला जरवार, शहज़ादो अली रज़ा सुमरो ऐं महबूब अली ख़ास अली शाइरी जूं ही सिटूं चूंड कनि था त नंगर जा नज़ारा पिरी नैण तुंहिंजा, नंगर जा नज़ारा पिरी नैण तुंहिंजा, संझे जा सितारा पिरी नैण तुंहिंजा, सफ़र में त सुहिणा ॾिठा नैण कई, लॻा बसि प्यारा पिरी नैण तुंहिंजा। ऐं ॻोठ हाजी पीर मोहम्मद मरी लॻ फुलैॾियूं खां गुलसन मरी, शादमान मरी, अलहदाद मरी ऐं शेर मोहम्मद मरी चूंड कई मंसूर मरी जे हिननि शाइराना सिटुनि जी त गुलाबी अख अजीबनि जी, उकाबी अख अजीबनि जी, गुलाबी अख अजीबनि जी, उकाबी अख अजीबनि जी, नक़ाबनि में रहे हरदम हिजाबी अख अजीबनि जी, सबक केई लिखियमि पढ़ियमि किताबी अख अजीबनि जी, मरी मंसूर चई आहे नवाबी अख अजीबनि जी। गुलाम हुसैन जलालानी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी, महबूब नाज़ जलालानी, मुख्तियार नाज़ जलालानी, आरज़ू असलम जलालानी ऐं सैयद शरीफ़ अली शाह शहर जी चूंड कई आहे त जेसीं जीअरो आहियां लहंदे कान संभार, जेसीं जीअरो आहियां लहंदे कान संभार, जॾहिं मरी वेंदुसि यार पोइ चवंदे ॾाढो हो चङो।
वादो वफ़ा थी करे हिकु तुंहिंजो वादो वफ़ा थी रहे थी न कॾहिं का हिकु राति मूं वटि हिकु राति मूं वटि रहे थी न कॾहिं का हिकु राति मूं वटि हिकु राति मूं वटि जे तरसी पवे त छा थी पवे जे तरसी पवे त छा थी पवे मुझे दर्द दिल जी मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हिकु तुंहिंजो वादो वफ़ा थी पवे कयां पुछण जो जे इनकार तो सां इनकार तो सां कयां पुछण जो जे इनकार तो सां इनकार तो सां त सभिनी आशिक़नि जी गिला थी पवे त सभिनी आशिक़नि जी गिला थी पवे मुझे दर्द दिल जी मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हिकु तुंहिंजो वादो वफ़ा थी पवे हिकु तुंहिंजो वादो वफ़ा थी पवे प्रोग्राम जेके महिरबान असांखे यादि कंदा आहिनि उन्हनि खे संदन मोहबतुनि जी असां मोट ज़रूरु ॾींदा आहियूं। मीर ख़ान महरी असांखे ॿुधे पियो, ॻोठ जीवण लग़ारी खां फारूक अली लग़ारी असांजे प्रोग्राम खे ॿुधंदे पसंदि कयो आहे। वफ़ा अली अकबर जुणे जो असांखे ॿुधे पियो। प्रोफेसर साजिद अब्बासी साहिब दुराने सफ़र असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया, वॾी महिरबानी तव्हांजी। भेण दुआ फातिमा सुमरो असांजो प्रोग्राम ॿुधंदे जी ज़रीना बलोच बाबति जेका असां ॻाल्हि ॿोल कई उनखे ऐं संदसि आवाज़ खे पसंदि कयो अथनि, अदी अव्हां जी वॾी महिरबानी। टंडे मिठा ख़ान सां तालुक़ु रखंदड़ असांजो अदबी दोस्त वफ़ा चांवरी बि हिन वक़्तु कराची में असांजो प्रोग्राम ॿुधे पियो, संदन बेहद थोराइता आहियूं। दरगाह जाम छते खां नाज़ अब्दुल जब्बार खोसो, निमाणो नज़ीर अहमद खोसो ऐं गुलाम यासीन खोसो हिकिड़े ख़ूबसूरत ख़्याल जी चूंड कंदे लिखनि था त अखियुनि जी कींझर ते लुड़कनि जा कमल शाहिदी ॾींदा, मथां सम्झो विछोड़नि जे वर्कनि में असां खां विसरी विया आहियो। परे ज़रूरु आहियो लेकिन असांजे साह में समायल आहियो। दरगाह सैयद महब अली शाह खां सैयद शरीफ़ अली शाह, सैयद आज़ाद अली शाह ऐं मीर सोहब टापुर असांखे ॿुधंदे यादि कयो आहे। निबाड़ो यूसुफ खां चनेसर थेबो लिखे थो त 100 साल ज़िंदा रहण जे लाइ 100 सालनि जी उमिरि ज़रूरी न आहे, बसि सिर्फ़ु हिकु अहिड़ो कमु करे वञो जो दुनिया तव्हांखे 100 सालनि ताईं यादि रखे। अली मोहम्मद जुड़े जो मां जे बारे में लिखे थो त औलाद चयो त मां उहा हस्ती आहे जंहिंजे पेरनि हेठां जन्नत आहे। समुंड चयो त मां किनारो आहे, गुल चयो त मां हिकु दिलि फ़रेब ख़ुशबू आहे। फ़नकारनि चयो त
त मां हिकु ख़ूबसूरत गीत आहे। तालिबनि चयो त मां उहा झोली आहे जितां इंसान पहिरियों दर्स वठे थो। असांजे प्यारा दोस्त ऐं रेडियो सां इश्क रखंदड़ साथी अलाहनो गज्जू ॻोठ नीबाड़ो गज्जू खां लिखे थो त सुठे इंसान जी तारीफ़ जे लाइ एतिरो ई काफ़ी आहे त हू कंहिंखे बि तकलीफ़ नाहे ॾींदो, पर पंहिंजे अंदर जी इंसानियत ऐं सुठे अख़लाक सां ॿियनि जे दिलनि में मौजूदु रहंदो आहे। ॻोठ मोहम्मद इक़बाल सारिजो खां, मोहम्मद रफ़ीक उन्नड़ उडेराल स्टेशन खां, ग़ुलाम हुसैन खोसो, दिलशाद अली खोसो, इरशाद अली ऐं शिराज़ अली खोसो ऐं ख़ान रिंद खां, सईद ख़ान रिंद ऐं सद्दाम अली रिंद बि असांखे ख़त लिखी यादि कयो। ऐं ॻोठ बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद, सरीर अहमद ऐं अमीर अहमद पंवर जी चूंड ई शाइरी जूं ख़ूबसूरत सिटूं। तूं चाह मां चाहीं थो मन मुंहिंजो मुंझल आहे, तूं चाह मां चाहीं थो मन मुंहिंजो मुंझल आहे, थी पेर पिथूं पिया आहिनि आमाग अञा त परे धरती बि ततल आहे, हर आहे सज़ा मंज़ूर बस प्यार नथो घुरिजे एॾो छो ॾिनल आहे, हू राति रुनो हो या का माक वठी शब भर पर दामन त भिनल आहे, महफ़िल में करी सागर थो तंज़ मगर पोइ बि कंध पंहिंजो झुकियल आहे।
कुछ मेहरबाननि जा ख़त आहिनि जिन खे सिर्फ़ु असां मोट ॾींदासीं। सिराजुद्दीन निज़ामाणी ॻोठरी निज़ामाणी खां असांखे यादि कयो। ॻोठ मलिक शाहनवाज़ कोटड़ी खां वफ़ाताज मोहम्मद ख़ास खिली, मोहम्मद सावण ख़ास खिली, हकीम ख़ान, रिंद तालिब हुसैन लाशारी हिननि बि ख़त लिखी प्रोग्राम में शामिल थिया। शहर ढिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार, मोहम्मद बख्श बोज़दार ऐं शाहनवाज़ बोज़दार जो बि ख़त पहुतो। शहर मुबद्दिर जतोई खां मज़हर अली भुट्टो, शफ़क़त हुसैन भुट्टो ऐं ज़ीशान अली भुट्टो। ॻोठ सरफराज़ राजड़ खां सूमार भील, ॻोठ गुल मोहम्मद ख़ास खैली खां नबीसर रोड खां मास्टर हबीबुल्ला ख़ास खैली, मोहम्मद अली ख़ास खैली, सिकंदर अली ख़ास खैली ऐं ग़ुलाम दस्तगीर ख़ास खैली बि ख़त लिखी यादि कयो। ॻोठ मेवो ख़ान ख़ास खैली खां हाजी ख़ान ख़ास खैली, क़ाइम ख़ान ख़ास खैली, अला नवाज़ ख़ास खैली ऐं हबीबुल्ला ख़ास खैली जो बि ख़त असां ते पहुतो। शहर नवाबशाह खां मीर अमानुल्ला ब्रोही, हिज़्ब जान ब्रोही, अमीर बख्श चांडियो ऐं इलाही बख्श चांडियो ही महिरबान बि ख़त लिखी असांजे प्रोग्राम में शामिल थिया। ऐं ॻोठ हाजी बहराम ख़ान शहर नज़ जाम साहब खां वफ़ा गुलशेर शहर बलोच, उस्ताद हाकिम ॾाहिरी, शफ़क़त हुसैन शहर, शाहिद हुसैन शहर बलोच हिननि जो बि ख़त असां ते पहुतो। ऐं अकरी शरीफ़ खां मोहम्मद आलम शहर बलोच, सरफराज़ राजा ऐं परवेज़ आलम शहर बलोच, मंसूर आलम शहर बलोच बि ख़त लिखी यादि कयो। जी वॾी महिरबानी। शाबस आहे तोखे ज़माना, शाबस आहे तोखे ज़माना, हे बीती हंदतासी, हे बीती हंदतासी, कांधी से भी हिलतिया, कांधी से भी हिलतिया, जन के लायवा शाबस आहे
सामाईन बिलाशुबा जे ज़हन में ईंदो हक़ वाहू दवाखानो ऐं हमेशा भरवसो करियो हलंदड़ फिरंदड़ दवा जेल जो सूर अरकुन निसा शिया टीका बवासीर खूनी ऐं शिया टीका अध मथे जो सूर उन्हीअ जो मुकमल ऐं कामयाब इलाज हाण अवां जे पंहिंजे शहर में हक़ 8 22 23 असांखे ॿुधनि पिया शाहपुर चाकर में मोहम्मद उमर डाहिरी कमर समा डाहिरी लखानो खुसो नामालूम बाग खां असांखे ॿुधण यादि करे पियो त रिज बलूचिस्तान में मोहम्मद असद छुटो मुमताज़ छुटो जाम साहब खां रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ सरदारी यादि कयो आहे कराची खां राहिब अली छुटो असांखे ॿुधे पियो मोहम्मद इक़बाल सारी जो ॻोठ मोहम्मद इक़बाल सारी जो खां मोहम्मद रफ़ीक उनड़ असांखे ॿुधंदे यादि कयो आहे शहर कंबर अली ख़ान खां हाजी मोहम्मद रमज़ान ऐं शकील अहमद गोपांग ॻोठ पुनू ख़ान पंवर खां रुस्तम अली पंवर दिलदार सैताणी ॻोठ हाजी शाह बेग शर खां अयाज़ अमीन शर उन खां अलावा कोहिस्तान खां मोहम्मद इसहाक सैताणी मोहम्मद मूसा सैताणी मंसूर ऐं अमीन सैताणी मुंड जमड़ाऊ खां मोहम्मद छुटल इबू पोटो ऐं उस्ताद दुर मोहम्मद शर झोल खां मोहम्मद नसीम हैदरी फ़कीर मोहम्मद हैदरी गोलाड़ची खां रजिब अली जत ऐं पोड़ो ख़ान जत ऐं फलडियूं खां अहमद ख़ान मरी बलोच असांखे प्रोग्राम ॿुधंदे यादि कयो कुर्बा वाचा ख़ासि खां शबाना बलोच ऐं शमा बलोच जी चूंड मंसूर मरी जूं ही सिटूं त अची वेह भर में किनारा न कर तूं अची वेह भर में किनारा न कर तूं एॾियूं दूरियूं के दुलारा न कर तूं जुदाई तुंहिंजी मां सही न सघां थो तोखां धार ढोलण रही न सघां थो परे पाण खां पोइ प्यारा न कर तूं मरी सां अची कर को मंसूर मेलो रोए पियो अव्हां लाइ ही आशिक अकेलो खाधा पीता उन जा न खारा कर तूं अची वेह भर में किनारा न कर तूं ऐं पंगरे खां अली नवाज़ मेमन लाला नबील अली मेमन नईम अली मेमन एम असफ़हान नोमान मेमन नदीम राजा मेमन हिननि लिखियो त दोस्ती जे बारे में हिननि लिखियो आहे त जेकॾहिं पुरखलूस हुजे त उहा ख़ुशबू वांगुरु हूंदी आहे ऐं शहर जुॾे खां भाई खान टालपुर हाकिम नवाज़ टालपुर ऐं मुख़्तियार अली मेमन शाइराणा सिटूं मोकिलियूं आहिनि त मूंखे दिलबर धार न रखिजो मूंखे दिलबर धार न रखिजो मुंहुं फेरे मंठार न रखिजो तो बिन जानी जीअण ॾुखियो आहे कावड़ मूंसां यार न रखिजो मां कोन चवां थो गुलड़ा छटाए राहुनि में बसि हार न रखिजो ख़ुशियूं विरहाए ग़ैरनि में सभु सूर मुलाए सरकार न रखिजो दर्द विछोड़ा रंज रुसामा दिल ते एॾा बार न रखिजो ॾिसी तोखे पियो जीअंदुसि जानी विच में का दीवार न रखिजो आदीद अव्हां जी दवा असांजी बिना दवा बीमार न
साथ मुश्ताक जो मन छॾी मतां साथ मुश्ताक जो मन छॾी मतां साथ मुश्ताक जो मन छॾी मतां साथ मुश्ताक जो मन छॾी बुखारी न पंहिंजो ई मार जां फिरी तूं न दिलि तां कॾहिं वार जां ॾुखनि ऐं सुखनि में पियो सार जां फिरी तूं न दिलि तां कॾहिं वार जां ॾुखनि ऐं सुखनि में पियो सार जां फिरी तूं न दिलि तां कॾहिं रंगी खान मरी खां मोहम्मद बख्श मरी यादि कयो मुला बख्श मरी इनायत अली मरी सां गॾु आहिनि उडरवाल स्टेशन खां गुलाम हुसैन खोसो दिलशाद अली इरशाद अली शिराज अली खोसो बहराण चौक बदीन खां एम रफ़ीक मल्हा बेबी फरज़ाना बेबी फिज़ा मल्हा मीरपुर बटोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री दानिश यूसुफ खत्री ऐं हिंगोने खां मोहम्मद हसन शहर नवाबाद खां मंसूर अली महर नगर खान महर ऐं हेबत खान पठान ॻोठ अब्दुल जलील उनड़ खां मुख्तियार अली साद ऐं मोहम्मद उस्मान साद दड़े खां मोहम्मद सालिक अची लिखे थो त कंहिं ते एतबार भली करियो पर एहतियात सां छाकाणि त कॾहिं कॾहिं पंहिंजा ई ॾंद पंहिंजी ज़ुबान कटे छॾींदा आहिनि मीरपुर बटोरे खां अबू मेमन लिखियो त बसीरत ऐं तक़वा इंसान खे उन वक़्तु हासिल थींदी आहे जॾहिं हू अहिड़ी ॻाल्हि ते शुक्र अदा करे जंहिं ते सब्र करणु बि ॾुखियो हुजे मसू बोज़दार जे अब्दुलसलाम बोज़दार जी चूंड शेख अयाज़ जूं सिटूं त बादल बरसन हां हलण हारा सुपरी तेसी तरसन हां चूहर जमाली खान नाज़नगर खान जमाली मोहम्मद हाशिम जमाली मोहम्मद महराब जमाली गुलाम कादिर जमाली ऐं महताब अहमद जमाली असांखे यादि कयो ऐं ॻोठ मोहम्मद हयात चूंडे जे खां अबू पुट पुनहल राही ऐं फरीद अहमद अबू पटे जी चूंड शाइरी जूं ही ख़ूबसूरत सिटूं त विञायल ख़्वाब नेणनि में निहारे राति गुज़री वई विञायल ख़्वाब नेणनि में निहारे राति गुज़री वई परी तोखे पुकारींदे वरी प्रभात उभरी वई उदासिन जा रहिया पाछा रुगो तुंहिंजे तलाशुनि में सज़ा ऐं सूर सां विढ़ंदे इहा सकरात गुज़री वई निहारियो तो जॾहिं मूं ॾे परी नाज़ुक निगाहुनि सां मिसकीन हिन मुसाफ़िर खां पंहिंजी ज़ात बि विसरी वई ऐं ज़ैनब टाउन बदीन खां शान हनीफ़ सुभान हनीफ़ शोभा हनीफ़ ऐं सन हनीफ़ में लिखियो त जेके माण्हू दिलि में अहसास हमदर्दी मोहबत ऐं ख़ुलूस जा ॾिया रोशन रखंदा आहिनि उन्हनि जे रस्ते में ऊंदाही कॾहिं बि नाहे ईंदी